हजरत इक्रमा रज़ियल्लाहु तआला अन्हु सुनन दारमी में हदीस आहे त सैयदना इक्रमा असाबी सगोरो जिनमें कुरान पढ़ंदो मुसहफ़ हथ में खणंदो वो पढ़ंदे पढ़ंदे एतिरो ज़ौक़ ऐं शौक़ अची वेंदो हुयुसि जो कुरान के सीने सां लाहींदो, कुरान के अखियुनि सां लाहींदो, कुरान के चुमंदो हो। वो चवंदो किताब रब्बी किताब रब्बी किताब रब्बी किताब रब्बी, मुझे रब जो किताब, मुझे रब जो किताब, मुझे रब जो कलाम। जे आशिक पंहिंजे माशूक के चंबड़ी पवे ऐं उनखे सीने सां लाहे, इएं हज़रत इक्रमा कुरान के सीने सां लाहींदो ऐं अखियुनि सां लाहींदो ऐं चुमंदो। ऐं दोस्तन मोहतरम, कल्ब जे कटुनि जो इलाज कुरान जी तिलावत, कल्ब जे ज़ंग गुनाहनि जी काराण दिल जे मथां ठही वेंदी आहे, उन काराण खे लाहिण जो ज़रियो कुरान जी तिलावत। ऐं कुरान मजीद जी तिलावत हर लफ्ज़ जो, हर अखर जो अजुर 10 नेकियूं आहिनि। मसलन तव्हां चओ अलिफ लाम मीम, अलिफ जूं 10 नेकियूं, लाम जूं 10 नेकियूं, मीम जूं 10 नेकियूं। अलिफ लाम मीम चवण सां 30 नेकियुनि जो सवाब मिलंदो। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो पारो तिलावत कयो, 2 पारा तिलावत कयो, तव्हां सम्झो त केतिरा अखर तव्हां तिलावत कया, केतिरो तव्हांजे लाइ अजुर ऐं सवाब थींदो। ऐं गिरामी, रमज़ान शहरुल कुरान आहे, कुरान जी तिलावत जो महीनो आहे। कुरान ऐं रमज़ान जी पाण में हिकु निस्बत आहे। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त कुरान बि ईंदो ऐं रमज़ान बि ईंदो अल्लाह जी बारगाह में। कुरान चवंदो मुंहिंजा मौला ही उहे फ़क़ीर अथई जेके राति जो ॾींहं जो कुरान जी तिलावत कंदा हुया। ए मुंहिंजा मौला, हिननि पंहिंजूं निंडूं पंहिंजा आराम फिटाए कुरान जी तिलावत कई। मां तुंहिंजो कलाम आहियां न, ए मुंहिंजा अल्लाह, मां तुंहिंजो कलाम आहियां न, मां तो वटि प्यारो कलाम आहियां। मां हिननि माण्हुनि जी तो वटि सिफारिश थो कयां जन मुंहिंजी तिलावत ॾींहं जे घड़ियुनि में, राति जे लम्हनि में ही कुरान जी तिलावत कंदा हुआ। मां इन्हनि माण्हुनि जे लाइ तो वटि सिफारिशी आहियां। तव्हां छा था सम्झो जंहिंजे लाइ कुरान सिफारिशी हुजे? वरी रमज़ान ईंदो, हिकु सूरत जे अंदरि, मिसाली सूरत जे अंदरि रमज़ान रब जी बारगाह में पेश थींदो। मुंहिंजा मौला, ही उहे माण्हू अथई जेके रमज़ान जे ॾींहंनि जो रोज़ा रखंदा हुया। अनाज ताम खाधा हिननि जे अॻियों अंबार पियल हूंदा हुआ, फ्रिजूं हिननि जूं थधियुनि बोतलुनि सां, शरबतनि सां, मिठनि लज़ीज़ रूह अफ़ज़ा जे शरबतनि सां हिननि जूं फ्रिजूं भरपूर रखियूं हूंदियूं। को ॾिसण वारो पुछण वारो न हूंदो हुयो। पर मौला, मूं रमज़ान जो भरम रखे पंहिंजो पाण खे बुखियो बि रखियो, उञो बि रखियो, मानी ऐं पाणी खां पाण खे बचायूं। मुंहिंजा मालिक करीम, मां हिननि जे लाइ तुंहिंजी बारगाह में सिफारिशी आहियां। मुंहिंजा मौला, ही उहे माण्हू आहिनि जेकी रमज़ान जूं रातियूं पंहिंजे नरम गुदाज़ बिस्तरनि खे छॾे करे मुसले खे आबाद रखियूं, पंहिंजे मुसले खे आबाद रखियूं, पंहिंजे मुसले खे, पंहिंजे जाए निमाज़ खे पंहिंजे अखियुनि जे ॻोढ़नि सां आलो कयूं। हे मुंहिंजा मौला, ही उहे माण्हू आहिनि जेके रमज़ान जा क़द्र शनास हुया। मां इन्हनि जे लाइ सिफारिशी आहियां। रब्बुल आलमीन जल्ल शअनु फरमाईंदो त कुरान तुंहिंजी शाहिदी बरहक, रमज़ान तुंहिंजी शाहिदी बरहक, जन जे बारे में तव्हां ॿई शाहिद आहियो। मां रब उन्हनि खे बख़्शे छॾियो, उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदो। तव्हां अंदाज़ो लॻायो, जंहिंजे लाइ रमज़ान शाहिद हुजे, जंहिंजे लाइ क़ुरान शाहिद हुजे, त ग्रंटेड ॻाल्हि आहे त उन्हनि खे जन्नत रब नसीब फरमाईंदो। ऐं मोहतरम, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन माह रमज़ान जे अंदरि घणी कुरान जी तिलावत कंदा हुया।
इं थींदो हो जो हजरत जिब्रील अमीन सिदरा ता लही मदीना मुनव्वरा में मुझे दिल पर मोहम्मद करीम वट अचे ॾहो कमाईंदो हुयो। तव्हां चवंदा आहियो न त ॾहो वञी पंहिंजे मुर्शिद वटि गुज़ारियो, ॾहो मस्जिद में गुज़ारियो। जिब्रील सिदरा ता लही मुझे दिल पर मोहम्मद करीम जी बारगाह में ईंदो। जिब्रील कुरान पढ़ंदो हो, मदीने वारा साईं ॿुधंदा हा। हुजूर कुरान पढ़ंदा हा, जिब्रील ॿुधंदो हुयो। तेजी माना इहा बि सुन्नत आहे, हिकिड़ो कुरान पढ़े ॿियो कुरान ॿुधे, इहा बि सुन्नत आहे। तव्हां हिते जेके ॾहे में वेठा आहियो, तव्हां बि ईअं कयो, हिकिड़ो कुरान शरीफ़ पढ़े ॿियो ॿुधे, तव्हांजी इहा सुन्नत बि अदा थी वञे। त रब्बुल आलमीन जल्ल शानहू रमज़ान जो बयान कयो कुरान जी निस्बत सां। कुरान मजीद जे अंदर रमज़ान ऐं कुरान ॿिन्ही खे रब गॾु बयान फरमाए। दरअसल उम्मत खे ॿुधायो त ही महीनो कुरान जो महीनो आहे। हिन महीने जे अंदर कुरान खां ग़िफ़लत न कजो, कुरान जी घणी तिलावत कजो।